अच्छा, इन वक़्तु सरकारी मुलाज़िम जेके सिंध जा आहिनि उहे वीचारा वॾे अज़ाब में आहिनि ऐं उन्हनि सां वॾो मसइलो आहे उन्हनि जी पेंशन जेका आहे उहा हड़प करण जी साज़िश थी रही आहे। DAR अलाउंस उन्हनि खे न मिलियो। अच्छा, सरापा एहतिजाज आहिनि सिंध जा मुलाज़िम, पर अक्सर मुलाज़िम इहो सोचनि था त असां घर वेठा हुजूं, पाण ई ॿिया जेके आहिनि उहे एहतिजाज बि कनि ऐं या असांखे कुझु कोन थींदो, जिन खे थींदो सो थींदो। असांजो दोस्त आहे मोहम्मद मुनीर राजपर, ॻाल्हियुनि जो आहे गहीर, सो उन वटि इन सिलसिले में हिकिड़ी ॻाल्हि आहे, उहा उन खां ॿुधूं था। हा मुनीर साहब। साईं कपूर साहब, हिकिड़ो ॿाराड़ीअ जो घर हो, दराज़ इलाइक़नि जो हिकिड़ो घर हो, उन कचो घर हो, उन में हिकिड़ो कुओ रहंदो हो। उहो कुओ रोज़ बरोज़ कंहिं न कंहिं थोरा घणा नुक़सान पियो कंदो हो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो उहो उन माईअ जो मुड़ुसु वञे पियो बाज़ार, माई चएसि का कोड़की वठी आहे, कोए निभागे खे फासायूं त का जान हो वियो, ॿिया कमकार खां अलावा इहा कोड़की वठी आयो, लिकाए चोरी अंगोछे मां कढी ऐं माईअ खे ॾिए पियो। उहा कोए ॾिसी वरिती, कोड़की अची वई आहे, कोड़की अची वई आहे, इहा मुंहिंजे लाइ आई आहे। हाणे उहो एहतियात पियो करे त हाणे मां इन पासे न वञा। हिन सोचियो त कुझु सलाह कई वञे कंहिंसां। ॿाहिरि उन ई घर में हिकिड़ो कबूतर रहंदो हो, सभ खां अॻु में उन वटि वियो, यार मूंखे सलाह ॾे, अंदरि कोड़की आई आहे। हुन चयसि मुंहिंजो छा वञे, मां वतां थो, हवा हुन में उॾंदो, मुंहिंजो छा हिन कमरे में, इहो तुंहिंजो मसइलो आहे, तुंहिंजो मसइलो आहे, वञी तूं हल कर। हे वीचारो उतां मायूस थी आयो, कुकड़ उन ई घर में हो, चईसि यार मूंखे का सलाह ॾे, अंदरि कोड़की आई आहे, मूंखे फासाइण जी वॾी साज़िश आहे, हाणे को मुंहिंजो बिलो कर। चइसि यार मां हेॾे ॿाहिरि बनियुनि में चुगंदो थो, मुंहिंजो छा वञे, वञी हेॾे मोह पाण ॾे। हो वरी बकर वटि वियो, उते उन साॻे घर में, बकर हुन चयसि यार मां हेॾे वणे हेठां ॿधो पियो आहियां, मूंखे गाह मिले थो त खावां थो, मुंहिंजो छा वञे इन तोहारे मसइले सां, वञी पाण मोह ॾे। बहरहाल को वतंदो एहतियात कंदो। हिकिड़े ॾींहुं ज़ाल मुड़ुस ॿाहिरि सुता पिया, राति जो टाइम हो, त अंदरां कोड़कीअ मां वॾो खड़को थियो, त उन मुड़ुस चवंदो हुयो पिणे फाथो अथई, वञी अंदरि माना इहो घर बि सभिनी घरनि जहिड़ो, चया तुंहिंजो पीउ फाथो अथई। हो माई जो अंदरि वञे, अंधेरो बिजली वग़ैरह ॿाराड़ी में हुई कर, अवा मञाण को उहो को नांग हो जंहिंजी पुछड़ी फाथी का उन कोड़के में। जीअं जो माई वेझो हुई त नांग उनखे पेर में चकोणी बि, माई वॾी रड़कई, मुड़ुस अंदरि भॻो, अवा माची सही दिली ॿारे बरा नांग खे मारे विधई, माईअ खे खयऊं हकीम ॾे। हकीम थोरो घणो इलाज करे, पटी वग़ैरह करे उनखे चई भाउ कबूतर आहे ॾाढो गरम, जेकॾहिं हिनखे खाराईंदे त उहो जल्दी अलाह कंदो, ठीकु थी वेंदो। हो जीअं जो आयो त कबूतर खे वठी कुई ऐं उहो उनखे खाराइजे, जेको चए पियो मां उॾामंदो हवा में। ॿिए ॾींहुं पाड़े जे ॻोठ मां आया उनखे पुछण, वाइट पुछण आया त कुकड़ कुई उन्हनि खे खाराई, उहो कुकड़ वियो ईअं। 2 ॾींहंनि खां पोइ माई मरी वई, कांधपे में बकर घुसी सोच सिंध जा मुलाज़िम न जागे, जेके चवंदा न असां इहे ॿाहिरि मज़े सां घुमंदा हुआ, तूं सुणाई ईअं वेंदे, महिरबानी कयो, सभिनी जो मसइलो आहे बाबा। सो दोस्तो जागो, जागो ऐं जेको तव्हांजे मथां सरकारी मुलाज़िमत जेका तलवार टंगियल आहे, इहा लॻण खां अॻे ठाहियो, ॿिया सभु